सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। अल्लाह खां घुरे पियो अल्लाह जो नबी। इस्लाम के अता क्यो उमर मिठा रबी। अल्लाह खां घुरे पियो अल्लाह जो नबी। इस्लाम के अता क्यो उमर मिठा रबी। इस्लाम जो अचण सां थी पियो किलो पको। इस्लाम जो अचण सां थी पियो किलो पको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। सोहणे नबी जी दुआ सां सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। काफर कंबी वया दुश्मन वया दकी। जद वही हली मके में आही खबर पकी। काफिर कंबी वया दुश्मन वया दकी। जद वही हली मके में आही खबर पकी। इब्ने खताब दाखिल थिया दीन में यको। इब्ने खताब दाखिल थिया दीन में यको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। उमर मझा बणियो सो फारूक आज़म जा सलाह दे उमर सा कुरान जी निदा। उमर मझा बणियो सो फारूक आज़म जा सलाह दे उमर सा कुरान जी निदा। जा सलाह दे उमर सा कुरान जी निदा। रब गाल हिन जी बेशक बरहक करे चुको। रब गाल हिन जी बेशक बरहक करे चुको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको। जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको। जो क्या यार सोहणे सरदार जा अथई। रोज़े अंदर रफीक बि दिलदार जा अथई। जो क्या यार सोहणे सरदार जा अथई। रोज़े अंदर
रफीक बि दिलदार जा अथई परवानो पुनल पंहिंजे पिरियन जो आपको परवानो पुनल पंहिंजे पिरियन जो आपको सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको सोहणे नबी जी दुआ सां मौला उमर मुको जद दीन में थिया दाखिल दहकी वयो मको।